नसीराबाद मां एजाज़ बादाणी जी रिपोर्ट मूजिब ॻोठ मियांदाद चिंजड़ीअ में खानड़ चिंजड़ी लोक अदब संगत ऐं गुल मोहम्मद गाज़ी यादगार सत पारां सिंध जे तमामु ॾाहे ॾात धणी सुघड़ ऐं शाइर गुल मोहम्मद गाज़ी चिंजड़ीअ जी ॿी वरसी मल्हाई वई। तक़रीब खां अॻु समूरनि आलिमनि अदीबनि सुघड़नि शाइरनि ऐं संदसि अज़ीज़नि क़रीबनि आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे गुलनि ऐं कुलनि जूं भेटाऊं पेश कयूं। जंहिं बाद सिंधी लोक अदब ॾियारे जी मुनासिबत सां कोठायल लोक अदब कॉन्फ्रेंस में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां कही आयल ॾात धणनि पंहिंजे ॾात ज़रिए लोक अदब जा अजीब ऐं निराला रंग पेश कया। सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलाहत जे चेयरमैन ऐं आजिज़ रहमतुल्लाह लाशारीअ चयो त लोक अदब असांजे क़ौमी असासो आहे, जंहिंखे सुघड़ाइप वसीले आम करण में असांजनि सुघड़नि पंहिंजो पाण मल्हायो आहे। हुन चयो त लोक अदब बचंदो त ॿोलीअ बि बचंदी। उन्हीअ करे सिंधी ॿोलीअ जे बाइख्तियारनि इदारो ऐं ॿिया सरकारी तोड़े गैर सरकारी इदारा ॾात धणीअ सुघड़नि जे फ़न खे महफ़ूज़ करे सुघड़नि वारी फ़न जी अलॻि लुग़ात तयारु करण में अॻभरा थियनि।